अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त तव्हां इहो ज़रूरु सोचे रहिया हूंदो जेको सोढल ऐं गुलपरी यानी इहे ॿई घर खां निकिता आहिनि दौलाब ड्रामे में, ऐं छा इहे वाक़ई वञी निकाह कंदा या इन्हनि जी शादी थींदी। जेकी तस्वीरूं ॾिसी रहिया आहियो छा ही उहे तस्वीरूं आहिनि जेका ही वञी शादी करनि था? न दोस्तों, ही तस्वीरूं त बिल्कुलु शादी जो ई आहिनि, लेकिन भॼी करे जेका शादी ही न कंदा, निकाह जे मथां निकाह नथो थिए। जॾहिं निकाह तलाक थींदी इन्हनि खे गुलपरी खे ककर खां पोइ जेको आहे सोडल सां शादी कई वेंदी हुई, उहे तस्वीरूं आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे दौलाब ड्रामे जी जेका एपिसोड हाणे अॻिते अचण वारा आहिनि बक़ाया, उन्हनि में दोस्तों ड्रामे जा हाणे जेको आहे न जेका बि सीन ईंदा हिकु ज़बरदस्त बणिजी चुका आहिनि। छो त हाणे जेको फ़ैसिले ते भञकड़ी कई वई आहे मुराद वारनि जे तरफ़ां, सोडल जे तरफ़ां, इहो हाणे एॾो मज़ो कंदो इहे सीन जेका बि ईंदा। मंसूर खान खां अलॻि करण जे लाइ शाहनवाज़ खान कोशिशि करे रहियो त मुराद हिन खां अलॻि थिए, हिक ॿिए जे मथां इहे कावड़जनि। उन शइ में हू कामयाबु थी विया ऐं उन इहे ई रहज़न वारनि जी कोशिशि हुई त इहे पाण में विढ़ंदा। उअं ई हाणे जेको आहे मंसूर खान मुराद ते कावड़ियो आहे। हाणे ड्रामे जो मज़ो थींदो अचण वारे एपिसोड में।